अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ में अवां खे भली कार आहियां फराह शाह। सब खां पहिरियां नज़र विझंदासीं हेडलाइंस ते। इस्लामाबाद हाई कोर्ट फॉरेन फंडिंग केस में इमरान ख़ान जी अंगारे ताईं हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। इमरान ख़ान चयो आहे त असांजा फंड क़ानूनी ऐं ॿियनि जा 2 नंबरी आहिनि। जेल वञण जी तयारी करे छॾी आहे। इश्तर औसाफ़ अटॉर्नी जनरल जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त इश्तर औसाफ़ सिहत जी ख़राबीअ सबबि कमु जारी रखण खां माज़रत कई आहे। हैदराबाद ऐं टंडो मोहम्मद ख़ान पुलिस मंशात फ़रोशन पारां औरत ASP अलीना राजपर समेत यरगमाल बणायल अहलकारनि खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस 10 करोड़ खां मथे मंशात हथ करे वरिती। 6 जवाबदार गिरफ़्तार बि करे वरिता। मुख्य जवाबदार अकबर लग़ारी गिरफ़्तार न थी सघियो। बटियारी तालुके में बरसात मुतासिरनि जी सहायता न थियण ख़िलाफ़ ॻोठाणा हाई कोर्ट पहुची विया। आइनी दरख़्वास्त दाख़िल पटिशन में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त बटियारी तालुके में बरसात मुतासिरनि खे इंतज़ामिया को बि रिलीफ नाहे ॾिनो। अदालत चीफ सेक्रेटरी सिंध, DC मटियारी ऐं ॿियनि खे 22 अक्टूबर ते तलब करे वरितो। कराचीअ सां तालुक़ रखंदड़ सिंधी फ़नकार जिगर जलाल ख़िलाफ़ लाड़काणे में झेड़े जो केस दाख़िल। जिगर जलाल जो चवणु आहे त कराचीअ में वेठो आहियां, केतिरनि ई महीननि खां लाड़काणे न वियो आहियां। पुलिस संदसि ख़िलाफ़ पूरो केस दाख़िल कयो आहे। नाज़रीन, ही हुयूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ YouTube चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।